अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ सी रहा है चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ अनिला नाज़ खबर शामिल कयो काज़ी अहमद मां अब्दुल्ला रिंद जी। काज़ी अहमद लॻ ॻोठ गुलाम हैदर महरमी मच्चू कचहरी। काज़ी अहमद कोट गुलाम हैदर मी मच्चू कचहरी शहजादो महर तरफ़ां कोठाई वई, जंहिंमें साईं एजाज शाह जे सजादा नशीन सजाद रसूल नामवर सुगड़ मियां दारसीलानी माशुक धारे जो इमरान लतीफ़ी ऐं ॿियनि वाई गज़ल ॾोर बेत ॿुधाया। सैयद एसोसिएशन जे ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे सदर अनवर शाह मरी बिरादरीअ जे चङे मुड़स रे सुल्तान मरी CMO अब्दुल्ला ॾारी सुगड़ अली संचालियो। गुलाम हैदर महर प्रेस क्लब नवाब अली मोहम्मद जे सदर यूसुफ रिंद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मच ते थींदड़ कचहरियुनि में सदियुनि जी साञा मिले थी। सिंध में मच ते हमेशह इल्मी फिक्री कचहरी थींदी आहे। मच कचहरी में शांती अमन प्यार जो पैगाम मिलंदो आहे। ऐं सिंधी माण्हुनि कॾहिं बि कंहिं क़ौम मुल्क या खिते ते का बि हमलो नाहे कयो। सिंधी क़ौम अमन परस्त क़ौम आहे। सिंधु जल जो पाणी पीअंदड़ क़ौम मां होशू हेमू जड़नि बहादुरनि पुटनि जनम वरितो आहे। शहजादो महर खे बहितरीन कचन करण ते अदीब इरशाद बलड़ माशूक धारे जो मिठल जतोई तरफ़ां अजरक टोपी गुलनि जे हार जा तोहफ़ा पेश कया विया। मच कचहरी में सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।